पार्टी जे अखियुनि में मूंखे फिकाई नज़र न आई, उहो दीद, उहो लिहाज़ नज़र न आयो त असां सिंध जे माण्हुनि खे जिन खे चऊं था त ही असांजा माण्हू आहिनि, असां वटि मैंडेट आहे, जिन खे मैंडेट हूंदो आहे न कोई बि आहे। जिन माण्हुनि तव्हांखे बेनज़ीर साहिबा जे शहादत ते 3 ॾींहं सिंध बंदि करे ॾिनी, ही मटियारी सॼी बंदि हुई, हाला जेके माण्हू ओछगारू ॾेई रिना, जेके ज़ुल्फ़कार अली भुट्टे जे फांसीअ ते जिन माण्हुनि पंहिंजे पाण खे बाहियूं ॾिनियूं, सिंध जे माण्हुनि, जिन माण्हुनि बेनज़ीर साहिबा जे शहादत ते रुनो, रोड ब्लॉक कया, जेके मुर्तज़ा ऐं शाहनवाज़ ऐं नुसरत भुट्टो जे वफ़ात ते जिन माण्हुनि ॻोढ़ा ॻाढ़िया, जेके माण्हू MRD में तव्हां सां गॾु हुआ, जिन माण्हुनि खां 5-5, 10 हज़ार में तव्हां वोट वठी ख़रीद करे इक़्तिदार में आयो, जिन माण्हुनि खे इनकम सपोर्ट कार्ड जे नाले में ब्लैकमेल करे इक़्तिदार में आयो, उन्हनि माण्हुनि खे चिपाड़ियो, चिथियो, दसियो, कोहो ऐं मारियो पिया फ़क़ति इन लाइ त असांखे वज़ारत उज़्मा मिलंदी। वज़ारत उज़्मा त ज़ुल्फ़कार अली भुट्टे साहिब खे मिली बि, पोइ वज़ारत उज़्मा खां पोइ उनखे टंगी छॾियूं, फांसी ॾेई छॾियूं भुट्टे साहिब खे। वज़ारत उज़्मा त बेनज़ीर भुट्टो खे बि ॾिनी हुओ, पोइ बेनज़ीर भुट्टो खे शहीद करे छॾियूं। तव्हां सम्झो कोन था त सिंध जे माण्हुनि खे इस्तेमालु करे डस्टबिन में उछलाए ॾींदा आहिनि, हीअं करे टिशू पेपर वांगुरु ई मथो उगी, पोइ टिशू पेपर खे खणी पंहिंजे दॿे में उछलाए छॾींदा आहिनि ऐं पोयां मुड़ी बि कोन ॾिसंदा आहिनि त असां सिंधियुनि खे उछलाए छॾियो आहे। तंहिंजे करे सिंध जो माण्हू छो नथो सम्झे, सिंध जो माण्हू छो नथो सम्झे त पीपुल्स पार्टी उन्हनि खे इस्तेमालु पई करे। हींअर वफ़ाक़ में हुकूमत हिननि जी आहे, हुकूमत हिननि जे, तव्हीं हिते ज़िले काउंसिलूं, तहलके काउंसिलूं ॾिसंदा आहियो न, 10 वोट उन्हनि जा निकिरी वञनि त को तहलके काउंसिल वारो चेयरमैन किरी पए त उन्हनि जे मथे ते खणी हलंदो आहे उन्हनि खे। ही वफ़ाक़ी हुकूमत शहबाज़ शरीफ़ जी हिननि जे टेक ते आहे, हिननि जो सदर आहे, हिननि जी 2 सूबनि में हुकूमत आहे, हिननि वटि सेनेट में सीटूं आहिनि, हिननि वटि MNA जूं सीटूं आहिनि। ही सभु इहो मनसूबो जोड़े वेठा आहिनि असीं आईंदा वज़ीर अज़म थियूं, ऐं वज़ीर अज़म थी छा कंदा, वज़ीर अज़म थी सिंध जी ख़िदमत कंदा। सिंध में त हुकूमत हींअर वतन 2 सालनि खां पोइ कहिड़ी ख़िदमत कई अथनि? सिंध में कहिड़ो मटियारी खे छा मिलियो आहे? सिंध में कहिड़ो नओं तइलीमी इदारो आहे? सिंध में कहिड़ी सिहत आहे? सिंध में कहिड़ो रोज़गार आहे? सिंध में कहिड़ो बारदाणो आहे? सिंध में कहिड़ो कमांद जो अघु आहे? सिंध में कहिड़ो फुटियुनि जो अघु आहे? सिंध में कहिड़ो माण्हुनि जे लाइ पब्लिक सर्विस कमीशन में रोज़गार आहे? सिंधियुनि लाइ आहे छा? कुझु कोन्हे। सिंधियुनि लाइ बाक़ी हुई ज़राअत, उन ज़राअत खे बि तबाह करे बर्बाद करे सिंध जे माण्हुनि खे पिनाइण लाइ, किश्तो खणी पिनाइण लाइ ही कैनाल पिया ठाहिनि। इहे कैनाल 35 लख खां वठी 60 लख एकड़ ज़मीन आबाद कंदा, उन जे एवज़े में सिंध जी लखें एकड़ ज़मीन वीरान थींदी, सिंध जे माण्हुनि खां सदन घर खसिजी वेंदा। ही जेके हाईवे हिननि ठाहिया आहिनि उहे हाईवे लाइ चवनि था त पाणी असांजो मथां पियो अचे, बाक़ी समुंड किथां थो अचे? ही हाईवे ज़रिए समुंड ॻंढियल आहे सॼे पाकिस्तान सां, चवनि था दरिया गिलगित ऐं उतां पियो अचे, पोइ गिलगित खां परियां बि को ॿियो मुल्क आहे न, पोइ उहो जे मुल्क रोके छॾे, उहो चए असां वटि लंघे पियो अचे। तंहिंजे करे समुंड हितां आहे, गैस हितां आहे, पेट्रोल हितां आहे, गैस हितां आहे, समुंड हितां आहे, बिजली हितां आहे, कोयलो हितां आहे। जेकॾहिं ॿ वे ट्रैफिक आहे, 2 तरफ़ो आहे, जेकॾहिं हितां खां शइ रोकींदो ऐं पोइ हितां जे माण्हुनि खां शइ रोकणु शुरू कई त पोइ सम्झो हुनजो नतीजो छा निकिरंदो। हुतां जेकॾहिं पाणी जे दरिया ते बंदि ॿधी सघो था त पोइ हितां समुंड ते बंदि ॿधिजी सघे थो, समुंड मां जेको सामान अचे थो, हिते कोयले ते बंदि ॿधिजी सघे थो, हिते पेट्रोल ते बंदि ॿधिजी सघे थो, हिते कोयले ते बंदि ॿधिजी सघे थो। तंहिंजे करे होश खां कमु वठो। हींअर उहो दौरु कोन थियो त माण्हू तव्हांजे हिकिड़ी चमाट ते ॿियो गिल ॾियनि। हींअर हिकिड़ी चमाट खाई 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 पोइ वारे जो चमाट हणंदा, तव्हांजा मुंहुं भञी छॾींदा।